अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो ऐं असां सां साथ ॾींदी न्यूज़ एंकर प्रिया। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त IMF प्रोग्राम में को बि नऊं शर्त शामिल नाहे। प्रोग्राम में शामिल क़दम ते थियल सुधारनि जी एजेंडा जो तसलसल आहिनि, जिन खे मरहलेवार लागू करे रहिया आहियूं। पंहिंजे जारी कयल बयान में वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो त IMF तरफ़ां को बि ओचितो नऊं शर्त लागू न कयो वियो आहे। नैब जे कारकर्दगी ऐं ख़ुदि मुख़्तियारीअ में बहितरीअ ते गुज़िरियल जाइज़नि में इतफ़ाक़ थियो हो। सूबाई एंटी करप्शन खाते खे माली मालूमात ताईं रसाई ॾियणु उन्हनि ते तइ थियल सुधारनि जो हिसो आहिनि, जेके प्रोग्राम में अॻई हिसो बणियल आहिनि। वज़ीर आज़म जे मशीर राणा सनावला चयो आहे त PTI जे दौर जा मामला जनरल फैज़, जनरल बाजवा ऐं बानी PTI हलाईंदा हुआ। ईअं थी नथो सघे त को हाज़िर सर्विस ऑफिसर आर्मी चीफ जी मर्ज़ीअ खां सवाइ कूड़ा केस दाख़िल कराए। मीडिया सां ॻाल्हाईंदे राणा सनावला वधीक चयो त हिकु ब्रीफिंग दौरान जनरल बाजवा ऐं फैज़ हमीद सां मुलाक़ात थी। जनरल बाजवा चयो त राणा, तव्हां तमामु घणा मोटा थी विया आहियो, जेल में स्मार्ट हुआ। बाजवा फैज़ हमीद खे चयो त राणा खे ॿीहर स्मार्ट बणायो। जनरल बाजवा खे चयो हो त मूं मथां केस अवां ई कराया आहिनि। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जो शाहराह भुट्टो जो दौरो, मली नदीअ ते N5 पुल जो कम जो जाइज़ो वरितो। वॾे वज़ीर पारां कम जे रफ़्तार वधीक तेज़ करण जी हिदायत, मनसूबो वक़्तु मुकमल करण जो हुकुम ॾिनो। वज़ीर आला सैयद मुराद अली शाह चयो आहे त मनसूबे ठहण सां ट्रैफ़िक जी रवानगीअ में बहितरी ईंदी। मेयर कराची मुर्सा वहाब पारां लियारीअ जे हवाले सां ठाहियल भारतीय फिल्म ख़िलाफ़ कानूनी कार्रवाईअ जो ऐलान। मुर्सा वहाब चयो आहे त गुजरात जो कासाई पीपल्स पार्टी ख़िलाफ़ साज़िश करे रहियो आहे। फिल्म में लियारीअ बाबति जेको कुझु ॾेखारियो वियो आहे उहा साज़िश आहे, उन ख़िलाफ़ अदालत वेंदासीं। मेयर कराची मुर्सा वहाब जमायत इस्लामीअ जे अॻुवान हाफ़िज़ नईमुर रहमान ते तनक़ीद कंदे चयो आहे त जेकॾहिं तव्हां कमु नथा करे सघो त पोइ इक़्तिदार में न अचो। हां, छा जमायत इस्लामीअ जो कमु रुगो धरना ऐं प्रेस कॉन्फ्रेंस करणु आहे? 12 लख रुपया वठण बावजूदि तव्हां गटरनि जा ढक बि नथा लॻाए सघो त उहा शर्मिंदगीअ जी ॻाल्हि आहे। जमायत इस्लामी जो मौजूदा निज़ाम ख़िलाफ़ 21 डिसंबर ते एहतजाज जो ऐलान। जमायत इस्लामी जे अॻुवान हाफ़िज़ नईमुर रहमान चयो आहे त असां हिन निज़ाम ख़िलाफ़ पूरे मुल्क में तहरीक हलाईंदासीं। नाइंसाफ़ीअ जे निज़ाम ख़िलाफ़ सभिनी खे गॾिजी बीहणो पवंदो। बल्दियाती निज़ाम लागू थियणु घुरिजे। ख़ानदानी सियासत खे बदिलणु तमामु घणो ज़रूरी आहे। ख़ानदानी सियासत बल्दियाती निज़ाम खे कमज़ोर करे छॾियो आहे। लाहौर में तक़रीब ख़िताब कंदे हाफ़िज़ नईमुर रहमान चयो त शहर हुजे या ॿहिराड़ी, वोटरनि खे उन जे वोट जो हक़ मिलणु घुरिजे। शहरी जंहिंखे वोट ॾियनि उनखे पार्लियामेंट में मोकिलियो वञे। नवाज़ शरीफ़ 70% खां वधीक हराम वोट वरितो, उनखां केरु पुछंदो? तर्जमान सिंध हुकूमत सादिया जावेद चयो आहे त हाफ़िज़ साहब पंहिंजे मर्ज़ीअ जा नतीजा न मिलण ते रियासत खां ख़ुशि न आहे। जमायत इस्लामी पंहिंजे टाउननि मां रिकॉर्ड टैक्स वसूलीअ बैदि ॿियनि ते तनक़ीद शुरू करे छॾींदी आहे। जमायत इस्लामीअ जे अमीर हाफ़िज़ नईमुन जे बयान ते रद्द अमल ॾींदे सिंध हुकूमत जे तर्जमान सादिया जावेद चयो आहे त ई चालान सिस्टम लागू थियण बैदि शहर में ट्रैफ़िक हादसनि में घटिताई ऐं ट्रैफ़िक जे मामलनि में वाज़े बहितरी आई आहे, जंहिं ते जमायत इस्लामी खे ॾुख आहे। जमायत इस्लामी जो तर्ज़ अमल सियासी न पर हू पंहिंजी मर्ज़ीअ जो निज़ाम लॻाइणु चाहिनि था। जमायत इस्लामी जो असुलु मसइलो कानून जे अमल दरामदी, पासदारी ऐं कराचीअ जी बहितरी आहे। जमायत इस्लामी बयानबाज़ीअ जी सियासत में ज़िंदा रहण लाइ इशूज़ जे मुहताज आहे। PP सिंध जे सदर निसार अहमद खोड़े चयो आहे त 27वीं तरमीम में नवनि सूबनि जी तजवीज़ हुई, पर असां उनखे क़बूल न कयो। असां 18वीं तरमीम बि रूल बैक थियणु नाहे ॾिनी। हर आइन में तरमीम थींदी रहंदी आहे। 27वीं तरमीम जो ॾोह कहिड़ो आहे? असां त उन जे ज़रिए रुगो आइनी कोड ठाही आहे। हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे निसार अहमद खोड़ो चयो त NFC अवार्ड जो तहफ़ुज़ कयो, असां मुल्क खे नुक़सान खां बचाए वरितो आहे। आइनी कोड आख़िर छो न ठाहियूं?
सुप्रीम कोर्ट वटि लखें केस तवाजो शिकार आहिनि। शिकारपुर जे सूबाई तक PS नवगढ़ी यासीन ते नंढी चूंड, गैर सरकारी नतीजा अचण जो सिलसिलो जारी। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मुताबिक़ PP उम्मीदवार आगा शहबाज दुरानी 32,864 वोट खणी पहिरें नंबर ते, JUI उम्मीदवार राशिदुल्ला शाह अमरोटी 2,941 वोट खणी ॿिए नंबर ते। आगा सिराज दुरानीअ जे लाॾाणे सबबि ख़ाली थियल सीट ते नंढी चूंड कराई वई। कमालदेरो भरिसां उरड़ीअ जे वबा ते ज़ाब्तो न आयो, 2 भेनरूं फौत। UC शहमीर देरो में उरड़ी विघे 1.5 साला हया ऐं संदसि भेण ईमान अब्बासी फौत थी वियूं। इलाइक़े वासियुनि पारां सिहत वारे वज़ीर ऐं DHO खां मुतासिर इलाइक़नि जे ॿारनि खे उरड़ीअ खां बचाव जी वैक्सीन करण जो मुतालबो। हैदराबाद भरिसां अलमंज़र वटि औरत पारां सिंधु दरिया में टपो ॾेई आपघात जी कोशिश। रेस्क्यू टीम औरत जामशोरो वासिन मुनवरा नूनारी खे बचाए वरितो। आपघात जी कोशिश कंदड़ औरत जो चवणु आहे त मुड़ुसु ब्लैकमेल ऐं तशदुद कंदो हो, जंहिंखां तंग अची आपघात जी कोशिश कई आहे।